अपना वाक़या हैदराबाद में फुलेली पुलिस मुकाबले बाद बिन डोहारिन के जख्मी हालत में गिरफ्तार करण की दावा कई है। हैदराबाद में फुलेली पुलिस पारा मुकाबले बाद बिन डोहारिन के जख्मी हालत में गिरफ्तार करण की दावा कई है। तफ़सील मालूम कयूं था। अब्दुल रसूल चांद जो टेलीफोन लाइन ते मौजूद है। अब्दुल रसूल, फुलेली जे कहिड़े इलाइक़े में ये मुकाबलो थियो आहे ऐं छा जेके डोहारी जख्मी थिया आहिनि उन्हनि जो क्रिमिनल रिकॉर्ड बि हथ कयो वियो आहे? बिल्कुल हैदराबाद की फुलेली पुलिस तरफा मुबैना पुलिस मुकाबले में बिन मंशात फिरोशन के जख्मी हालत में गिरफ्तार करने की दावा कई है। इन वाले असांजी ॻाल्हि ॿोल थी है एसएसपी हैदराबाद अदील चांडियो सां। हुनजो चवणु आहे त हुनजी जेका पुलिस आहे पंहिंजी हद में गश्त करे रही है। फिरदौस होटल वटि मोटरसाइकिल सवार टिनि शकी माण्हुनि खे रोकण जो इशारो कयो त उन्हनि पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी, जॾहिं त पुलिस जी जवाबी फायरिंग में ॿ ॼणा ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थिया आहिनि। जॾहिं त ज़ख़्मियुनि जी जेका सुञाणप आहे हुन में उमेर हाले पोटरो ऐं काविश रिंद तौर ते थी आहे। जॾहिं त इन हवाले सां एसएसपी हैदराबाद जो चवणु आहे ज़ख़्मी गिरफ़्तार कयल जेके ॿई जवाबदार आहिनि उहे आइस डीलर हुया। हिन फुलेली थाणे जे हथ समेत हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हू आइस विकिणंदा हुया। तक़रीबन जेके ॿ ॼणा ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते 4 खां वधीक जेके केस आहिनि उहे बि दाख़िल आहिनि। पर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु मजमूई तौर ते 1 महीने दौरान हैदराबाद पुलिस तरफ़ां 5 जेके आइस डीलर आहिनि उनखे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उनजी कार्रवाई जो सिलसिलो आहे उहो बि जारी आहे। जॾहिं त हिन वक़्तु ज़ख़्मी कयल जेके 2 जवाबदार आहिनि उन्हनि खे तिबी इमदाद जे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद रेफर कयो वियो आहे। जी ठीक है अब्दुल रसूल, हमारी मेहरबानी तफ़सील ॾियण